पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबेरी। हलूं था जी अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु आहे सभिनी दोस्तनि खे, पहिरीं प्यारनि खे, सिंधी भाउरनि खे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते अव्हांखे हर वक़्तु बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा रहंदा आहिनि। दरअसल दोस्तों हाणे जेको आहे पंजाबी ड्रामे में कुझु तव्हांखे 2-3 किस्तनि ताईं अञा बैकग्राउंड जा सीन ॾेखारिया वेंदा। जीअं मतिलबु आख़िर सांवल किथे कहाणी पुॼाई, छो त हाणे जाबर खां जॾहिं चाकर ख़ान पुछा करे रहियो आहे, कुझु बैकग्राउंड जा सीन चाकर ख़ान ॿुधाईंदो, चाकर ख़ान खे इहो जाबर ॿुधाईंदो, वरी जॾहिं रुंडे खां सुवाल जवाबु कंदो चाकर ख़ान, ऐं कुझु 2-3 किस्तनि में वरी उहे बैकग्राउंड जा सीन ॿुधाईंदो। अहिड़े हिसाब सां पोइ बैकग्राउंड जी कहाणी आख़िर ख़तमु थी वेंदी। पोइ वञी कहाणी बीहंदी, नया सीन ॾिना वेंदा हर किस्त में, नया सीन। छो त हिन हर किस्त में पोइनि में तव्हां ॾिसो न अधु खां वधीक बैकग्राउंड पियो ॾेखारियो वञे। अहिड़े हिसाब सां पोइ ड्रामो मज़ो कंदो। जीअं बैकग्राउंड जा सीन ख़तमु थींदा पोइ ड्रामे में दिलचस्पी तव्हांजी वधी वेंदी। पोइ इन में कुटको सटको बि वधंदो ऐं ज़बरदस्त एक्शन बि ॾेखारियो वेंदो। पोइ ॾिसबो चाकर ख़ान कंहिंजो रुख़ करे थो। चाकर ख़ान फ़िलहालु अञा ई शक रहंदो सांवल ते फिरी गिरी इन ते ईंदो।